अस्हाबिही व अज़वाजिही व अब्नाइही व बनातिही व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू मन यर्तद्द मिनकुम अन दीनिही फसौफ यातिल्लाहु बिक़ौमिन युहिब्बुहुम व युहिब्बूनहु अज़िल्लतिन अलल मुअमिनीन अइज़्ज़तिन अलल काफ़िरीन युजाहिदून फ़ी सबीलिल्लाहि व ला यख़ाफ़ून लौमत लाइम। ज़ालिक फ़ज़्लुल्लाहि युअतीहि मन यशा वल्लाहु वासिउन अलीम। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहू युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीना व हबीबिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली। मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील। ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। ए बुलबुलान गुंचाए गुलज़ारे अहमदी। सल्लू अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सभई पढ़ायो मोहब्बत सां वॾी आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। मेहरबान बुजुर्गो, प्यारा दोस्तों ऐं भाइरो, ही सुहिणो शानदार जलसो रूहानी ऐं नूरानी प्रोग्राम
खुलफाए राशिदीन रली अल्लाह ताला अन्हुम जे प्यारे नाले सां मंसूब कॉन्फ्रेंस हर साल वांगुर हिन साल भी मुनक़िद कई वई आहे। अवाई असांजे प्यारे मुकर्रिर खुशबयान खतीबे बाजोश व बाहोश बदरुद्दीन नूरी जी जद्दोजहद ऐं उन सां साथ ॾियण वारनि दोस्तनि जी कोशिश सां मुनक़िद थियो आहे। अल्लाह ताला उन्हनि जूं कोशिशूं कावशूं मेहनतूं क़बूल फरमाए ऐं अवां सुहिणे नबी करीम जे आशिकनि सुन्नत जमात वारनि दोस्तनि जो एॾी वॾी तइदाद में गॾु थियणु वेहणु ऐं ॿुधणु रब्बुल आलमीन सुहिणे नबी जे सदके मक़बूल फरमाए। ॿिनि रातुनि जो प्रोग्राम आहे। चइनी खलीफ़नि सगोरनि हज़रत अबू बकर सिद्दीक, हज़रत उमर फारूक, हज़रत उस्मान गनी, हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हुम जे ज़िंदगीअ जी हालात उन्हनि जो क़ुरान करीम मां ऐं महबूब जे हदीस मां शान उन्हनि जे लाइ उन्हनि जे हम असर सहाबनि जो छा ज़हन हो, उन खां बाद ताबियन जो छा ज़हन रहियो, उन खां बाद तबा ताबियन छा चयो ऐं अल्लाह ताला जे हिन धरतीअ ते अल्लाह जे कामिलन वलियन आरफन सालिहन सादिकन खुदा जे दरबार जे बरगुज़ीदन बानहन उन्हनि जे लाइ कहिड़ो अक़ीदो रखियो। इन ई ॻाल्हि खे हिन प्रोग्रामनि में वाज़िह करणु खपे। खुदा करे त अव्हां बि इन ज़हन ॾे अचो ऐं अर्ज़ करण वारा या अव्हां खे पंहिंजे नूरानी खिताब सां नवाज़ण वारा उहे बि इन ज़हन ॾे अचनि, उहे बि हा सोच रखनि त असां तव्हां खे गार न, गंद न, फितनू न, फसाद न, अहिड़ी का बि ॻाल्हि न जंहिंमें कंहिंजी ज़ाती हतक हुजे, हजव हुजे, पर पंहिंजे अक़ीदे खे खोले वाज़िह करे अल्लाह जे क़ुरान करीम मां ऐं महबूब करीम जे फरमान मां बयान करणु घुरिजे। मूं अव्हां जे साम्हूं हिन सुहिणे प्रोग्राम में क़ुरान करीम जी जेका प्यारी आयत सगोरी तिलावत कई आहे उन आयत जे मुतअल्लिक़ इंशा अल्लाह ताला अर्ज़ कंदुसि। उन खां बाद अव्हां खे वरी बाक़ी प्रोग्राम जे लाइ ॿुधायो वेंदो, छो त मशाइख़ किराम जी तशरीफ़ आवरी आहे, उन्हनि जी आमद आहे, उहे अव्हां खे पंहिंजे रूहानी फैज़ सां इंशा अल्लाह ताला महज़ूज़ फरमाईंदा। मूं ग़रीब आजिज़ नाक़िस ऐं थोरे अकुल इल्म वारे जी बि जेका मरूज़ात आहे अव्हां ॿुधो, पर महिरबानी करे खुली वॾे आवाज़ सां मुंहिंजे मदीने जे घोट ते दुरूद पढ़ायो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जेतिरी जमायत आहे एतिरो आवाज़ कोन्हे, वॾे आवाज़ सां पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जेका प्यारी आयत मूं वहां जगह पढ़ी, इन आयत में अल्लाह ताला पंहिंजे महबूब नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे ज़ात, आली सिफ़ात
जे उम्मत खे मुतनब्बिह कयो आहे, ख़बरदार कयो आहे त संदन ज़ाहिरी रिहलत खां पोइ, संदन ज़ाहिरी इंतकाल खां पोइ, बल्कि संदन ज़िंदगीअ में बि कुझु के अहिड़ा माण्हू ईंदा, अहिड़ा माण्हू थींदा, अहिड़ा माण्हू बणजंदा जिन क़ुरान करीम जे ऐलान जे ख़िलाफ़ कन नुबुवत जी दावा कई ऐं के वरी अल्लाह जे ज़कात जहिड़े फ़र्ज़ जो इनकार करे मुर्तद बणिजी विया। रब्बुल आलमीन ॿुधायो त जेको ईअं कंदो उहो कुझु न करे सघंदो, छो त अल्लाह ताला मैदान में महबूब करीम जे सचनि आशिकनि उम्मतनि मां अहिड़ियूं जमायतूं आणींदो जो ख़ुदा उन्हनि सां मुहबत रखे, उहे ख़ुदा सां मुहबत था रखनि। आवाज़ थोरो आहे, न न न बुज़ुर्गनि खे ॾिसी त माशाअल्लाह जोश कंदो, पर कॾहिं मूं जहिड़े गुनहगार जे लाइ बि वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह हथ मथे खणी चओ त मां ॾिसां। छा फरमायो रब्बुल आलमीन जे ज़ात बाबरकत। अल्लाह ताला फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू मन यरतद मिनकुम अन दीनिही, ए ईमान जी दावा करण वारो, पाण खे मुस्लमान सॾाइण वारो, कलमे करीम जूं लोलियूं ॾियण वारो, मुंहिंजे महबूब जे साम्हूं वेही पाण खे पको मुस्लमान सॾाइण वारो, हबीब करीम जे ज़ाहिरी रिहलत खां बाद, दुनिया तां बुरके मटाइण खां बाद, मन यरतद मिनकुम अन दीनिही, अव्हां मां जो बि पंहिंजे दीन खे छॾे मुर्तद बणिजंदो, कंहिं बि क़िस्म जो अल्लाह जे दीन खे नुक़सान ॾेई न सघंदो, फसौफ यातिल्लाहु बिक़ौमी युहिब्बुहुम व युहिब्बूनहु, जल्दी जल्दी अल्लाह ताला अहिड़ी क़ौम आणींदो, अहिड़ा जवान मैदान में आणींदो, अहिड़ा मर्द मैदान में आणींदो जो अल्लाह उन्हनि सां मुहबत थो रखे, उहे अल्लाह सां मुहबत था रखनि। रब वधाईंदो, कुझु न कुझु मिड़ई सुभान अल्लाह चयो अथव, पर मां चवां थो त हींअर ख़ल्क़ आम उमिरे ते पई वञे, जिद्दे में जिहाद पोइ रहे, अव्हां जो सलाम सुभान अल्लाह जो आवाज़ गुंबज़ ख़िदरा जे आका वटि अॻे ई हाज़िरी ॾेई वठे। अल्लाह से ख़ुशि रखंदो, अल्लाह से वधाईंदो। महफ़िलूं थियनि थियूं माशा अल्लाह, बरकतुनि वारियूं महफ़िलूं। अल्लाह ताला अव्हां जी हाज़िरी क़बूल फरमाए, पंहिंजे रहम ऐं करम सां अव्हां खे, अव्हां जे ख़ानदाननि खे ख़ुशि रखे। मिली जुली खुली वॾे आवाज़ सां मुंहिंजे आका ते दुरूद पढ़ायो, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾो आवाज़ कयो, खुली पढ़ो सभई वॾे आवाज़ सां। अल्लाह जी ज़ात इन पाक आयत में कहिड़ी क़ौम जो ज़िक्र फरमायो, फसौफ यातिल्लाह बिक़ौमी युहिब्बुहुम व युहिब्बूनहु, अहिड़ी क़ौम मैदान में अल्लाह आणींदो जो अल्लाह उन्हनि सां मुहबत थो रखे। अवल ख़ुदा पंहिंजी मुहबत थो बयान करे, अल्लाह उन्हनि सां मुहबत थो रखे, उहे अल्लाह सां मुहबत था रखनि। चओ सुभान अल्लाह। अज़िल्लतिन अलल मुमिनीन अइज़्ज़तिन अलल काफ़िरीन युजाहिदून फ़ी सबीलिल्लाह वला यख़ाफ़ून लौमत लाइम ज़ालिका फ़ज़लुल्लाह युतीहि मन यशा वल्लाहु वासिउन अलीम। मोमिनन ते नरमहन
सुभान अल्लाह। मोमिनन ते नरम आहिनि, काफ़िरन ते सख्त आहिनि। ॿियनि लफ़्ज़नि में चवां त मोमिनन ते नरम आहिनि, काफ़िरन ते गरम आहिनि। युजाहिदून फी सबीलिल्लाह, अल्लाह जी वाट में जिहाद था कनि। वला यखाफून लौमत लाइम, माण्हुनि जी मलामत जो डपु न थियनि। को गिला करे, को बुरो चवे, को बदशत ॻाल्हाए, जीअं वणेसि तीअं चवे, जेकी ज़ुबान हलाए, उन्हनि खे कंहिं ॻाल्हि जो फिक्र ई न आहे, परवाह ई न आहे। या अल्लाह एॾी उन्हनि ते महिरबानी फरमाए थो। हाओ ज़ालिक फज़लुल्लाह, इहो अल्लाह जो फज़ल आहे। यूतीहि मन यशा, इहो उनखे ॾींदो आहे जंहिंखे घुरंदो आहे। वल्लाहु वासिउन अलीम, अल्लाह कुशादगी वारो आहे, ॼाणण वारो आहे। हबीबे करीम अलैहिस्सलाम जा प्यारा आशिको, मुहिबो, मुहब्बत वारो, इहा कहिड़ी क़ौम आहे, इहो कंहिंजो बयान आहे, कंहिंजो मक़ाम आहे। अल्लामा इब्ने कसीर जेको क़ुरान पाक जो मशहूर मुफ़स्सिर आहे, उन पंहिंजे तफ़सीर में आंदो आहे त हज़रत इमाम हसन बसरी, सुभान अल्लाह, जो थकल आवाज़ न खपे। असीं हाणे थकल आहियूं, तव्हां थकल न हुजो। अव्हां थकल हूंदो त पोइ हकल केरु ॾींदो? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इब्ने कसीर थो लिखे त हज़रत इमाम हसन बसरी, सुभान अल्लाह, जेको सुहिणे अली जुल मुर्तज़ा जो शागिर्द आहे, मदीने जे घोट जे फैज़ सां मुस्तफ़ीज़ आहे, वॾे कमाल वारो वली आहे। उन जूं करामतूं बि काफ़ी बुज़ुर्गनि लिखियूं आहिनि। क़ुरान पाक जो मुफ़स्सिर आहे, नबवी हदीस जो रावी मुहद्दिस आहे, क़ुरान ऐं हदीस जी तशरीह बयान करण वारो आहे, शेर ख़ुदा जंहिंजो उस्ताद आहे, उन जे इल्म जो केॾो कमाल हूंदो। एतिरे फैज़ वारो जो बसरे जो रहाकू हो, उन साॻे बसरे में हज़रत बीबी राबिया बि रहंदी हुई। कौन थो जी सुभान अल्लाह। राबिया माना चौथों नंबर, बसरे में रहण वारी औरत हुई। हाणे चवनि था त औरतुनि खे इस्लाम क़ैदी करे छॾियो आहे। हुननि जी मर्ज़ी आहे त जीअं दुनिया जे ॿियनि ग़ैर मुस्लिम मुल्कनि में औरतूं इएं चौकनि ते, चौसूलनि ते बेपर्दन नंगियूं पयूं हलनि, इएं मुस्लमान भेनरूं, मायरूं, न्याणियूं बि ईअं थियनि। पर अल्लाह करे त ईअं न थिए, दुआ घुरो ईअं न थिए। हज़रत राबिया बसरिया रज़ी अल्लाह ताला अन्हा हज जे लाइ तयार थी। कहला जोर सां जवाब ॾियो, खुलो खुलो हज ला। अल्लाह फरमाए थो वलिल्लाह अलन्नास हिज्जुल बैत मन इस्तता इलैहि सबीला। माण्हुनि जे मथां जंहिंमें ताक़त आहे, कुवत आहे, इस्तिताअत आहे, अल्लाह जे बेत जो हज फर्ज़ आहे। हज़रत राबिया सां हज लाइ निकिती आहे, गॾह ते सवार आहे, गॾह वीचारी खयो पहले राबिया खे। उठनि जा सवार काफ़िले में, घोड़नि जा सवार काफ़िले में, वींदे वींदे रस्ते में राबिया सगोरी जी गॾह रूह परवास थी वियो आहे, मरी वई आहे। माण्हू भॼी आया, मां उठ पेश कयूं, घोड़ो ॾियूं, ॿी का सवारी ॾियूं। पाण फरमाए थी न मुंहिंजा बच्चा, जेको मारे सघे थो उहो जारे बि सघे थो। तव्हांजो थोरो कान थी खणा, जंहिं मारी आहे उनखे थी चवां जेरी करे वे, जेसि ताईं मां हज करे अचां। दुआ थी घुरे, मौला तूं मारी आहे, तूं जेरी करे ॾे, हज करे मोटी अचां, पोइ तुंहिंजी शइ तुंहिंजे हवाले आहे। मूं जहिड़ो को मौलवी रखे त तूं वञी एतिराज़ करी। पर अल्लामा इब्ने हजर हेतमी मक्की जहिड़ो मुहद्दिस थो लिखे त साइण जा लफ़्ज़ निकिरंदा हुआ, उहा मोल गॾह पुछ छंडे जेरी थी बीहे रही। सुभान अल्लाह।
वनी काॾे पई तही चवंदा हाजी माना सुभान अल्लाह अजब ज़हन थी वियो आहे तव्हांजो मां ख़ुदा जो कसम खणी थो ॻाल्हि कयां त सोचे सोचे तबियत मुझी थी पए त कजे छा अलाए छा जहान थी वियो आहे वञे काॾे पई जवाब ॾे बेतुल्लाह शरीफ़ ॾांहुं मां जीअं हिन अव्हां जे शहर में पहुतो आहियां तीअं मुंहिंजे महिरबाननि मूंखे हिकु शेर लाइ इरशाद करण शुरू करे छॾियो हींअर बि कलंदरीअ कोशिश कई ॿ ॼणा गॾिया आहिनि अलाह शन ख़ैर करे साईं अलाह ख़ैर करे हिकिड़ो बदरुद्दीन नूरी ॿियो कलंदरी हुज़ूरी छा चयो हो मूं हज़रत पीर मिठा साईं कामिल मुकम्मिल अकमल वली जंहिंजो फैज़ पूरी दुनिया में हले पियो तव्हांखे ख़बर ई कान्हे तव्हां महदूद आहियो पूरी दुनिया में हले पियो चओ सुभान अल्लाह बारे शरीफ़ ते क़िबला साहिबज़ादा साईं जन मूं ते महिरबानी कंदा आहिनि यादि फरमाईंदा आहिनि मूं ते हिकिड़ो शेर पढ़ियो थोरो वाह मुंहिंजे मालिक जो घर बेतुल्लाह वणई थो बेतुल्लाह लाइ न मूंखे ख़बर कान थी पए वाह मुंहिंजे मालिक जो घर बेतुल्लाह सारी दुनिया थी डरे पाण ॾिनई की बिलो करे वाह मुंहिंजे मालिक जो घर बेतुल्लाह मुंहिंजी दिलि ख़ुशि थींदी अवां मूंखे दुआ कयो रब मूंखे सिहत ॾे आफ़ियत ॾे ख़िदमत जो जज़्बो ॾे गॾी पढ़ायो वाह मुंहिंजे मालिक जो घर बेतुल्लाह वाह मुंहिंजे मालिक जो घर बेतुल्लाह सारी दुनिया थी डरे पाण ॾिनई की बेलो करे वाह मुंहिंजे मालिक जो घर बेतुल्लाह वाह मुंहिंजे मालिक जो घर बेतुल्लाह वॾी आवाज़ सां चओ न सुभान अल्लाह ज़ोर सां चओ आदम सुहिणे खां इब्तिदा सुहिणे नबीअ ते इंतिहा ॾिसण सां दिलि थी ठरे पाण ॾिनई की बेलो करे वाह मुंहिंजे मालिक जो घर बेतुल्लाह वाह मुंहिंजे मालिक जो घर बेतुल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह राबिया सायण एॾे कमाल वारी हज़रत इब्राहिम बिन अदम कामिल वली फरमाइनि था त मां काबे करीम जे हरम में घिड़ियो आहियां काबतुल्लाह जो जिस्म तमीर इमारत गिलाफ हजर असवद रुकने यमानी मुल्तज़म दरवाज़ो शरीफ जीअं जूतो आहे तीअं आहे पर काबे जी हक़ीक़त कान्हे काबे जी हक़ीक़त आहे क़ुरान पाक जी बि हक़ीक़त आहे मदीने जे घोट जी बि हक़ीक़त आहे ज़ाहिर वारनि खे ज़ाहिर नज़र ईंदो आहे जंहिंजी दिलि जी दीद खुलियल आहे त हिनखे हक़ीक़त नज़र ईंदी आहे साईं फरमाए थो मूं दुआ घुरी आहे अलाह काबे जी हक़ीक़त कान्हे इरशाद थियो त राबिया बसरी पई हज लाइ अचे काबे जे हक़ीक़त खे मूं रब करीम उन जे इस्तक़बाल जे लाइ मोकिलियो आहे वॾी आवाज़ सां वॾी आवाज़ सां वॾी आवाज़ खुदा करे
असांजी अम्मा, असांजी भेण, असांजा बचड़ा, असांजी न्याणियूं बि इन ज़िंदगीअ खे इख्तियार कनि जो उन्हनि जे मथां बि इहे कर्म जा ककर वसंदा रहनि। अल्लाह जी महिरबानी थींदी रहे। हज़रत राबिया साईं जे दौर में हज़रत हसन बसरी आहे। हज़रत हसन बसरी सोचियो मां पंहिंजो कमाल ज़ाहिर कयां, दरिया जी मथां मसलो विछाए नफ़िल वेठो पढ़े। राबिया साईं आई कि शायद मूंखे तो ॾेखारे या कोई ॿियो वजह आहे। पाण आसमान ज़मीन जे विच ते मुसल्लो थी लॻाए। हज़रत हसन बसरी निमाज़ पढ़ी सलाम हाराए मथे निहारे त राबिया सबूरी मथे आहे। पुछे थो मुंहिंजा मौला ही छा राज़ आहे? इल्हाम थियो त इन खां पुछ जेका मथे मुसल्लो विछाए वेठी आहे। राबिया ही छा ॻाल्हि आहे? चई क़िबला तव्हां आलिम आहियो, वॾे फैज़ वारा आहियो। मां अव्हां जे ख़िदमत में इहो अर्ज़ु करणु पिए चाहियो त दरिया ते मुसल्लो विछाइणु वॾी ॻाल्हि कान्हे का। मूं हवा ते मुसल्लो विछायो आहे, वॾी ॻाल्हि कान्हे का। इहा मच्छी बि करे थी दरिया में हले थी, टेडर बि हले थो, कच्छूं बि हले थो। अहिड़ी तरह हवा में ॾुझ बि उॾामंदी आहे, कां बि उॾामंदो आहे। असल हक़ीक़त इहा आहे त कामिल वली उहो आहे जेको मदीने जे घोट जे सुन्नत ते अमल करे ॾेखारे। वॾे आवाज़ सां चओ, वॾे आवाज़ सां सुभान। अल्लामा शाह अहमद नूरानी रहमतुल्लाह ताला अलैहि ॿुधायो त मां हिकिड़े पंजाब जे दौरे ते वियुसि। कंहिं जाइ खां लंघण थियो, दरगाह शरीफ़ हुई। गाड़ी नहीं, हजरत साहब नमाज तो मदीने पढ़ते हैं। अच्छा, खाना कहाँ खाते हैं? खाना यहाँ खाते हैं। तो मैंने कहा क्या मदीने में खाना नहीं है? जागो पिया, जागो पिया। ईअं तव्हांखे बेवकूफ़ बनाए वेंदो आहे, तव्हांखे चरियो बनाए वेंदो आहे, तव्हांखे मुहम्मद घोट जे तरीक़े खां हटायो वेंदो आहे। साईं सी निमाज़ मदीने थो पढ़े, मानी हिते खाए, माल हिते मेड़े, खीसा हिते भरे। अड़े जेकर निमाज़ मदीने थो पढ़े त मदीने में कहिड़ी शइ नथी मिले? हर शइ मदीने में मिले पई। मिले थी या न? हथ मथे खणी कोई जवाब ॾे, ॿुधी न ॻाल्हि। हजरत हबीब करीम अलैहिस्सलाम जी उम्मत जो कामिल वली, अल्लाह ताला जे दीन जो रावी, हदीस जो रावी, कुरान जो मुफस्सिर, वॾो मुहक़िक़ हजरत हसन बसरी कसम खणी थो बयान करे। ऐं ईअं न सखी ॻाल्हि न, शागिर्द शेरे ख़ुदा जो आहे, वलियनि में वलियनि जो सरताज लॻो पियो आहे, इल्म जो माहिर लॻो पियो आहे। इब्ने कसीर थो आणे त हजरत हसन बसरी कसम खणी तो फरमाए त बिक़ौमी युहिब्बुहुम व युहिब्बूनहु, इनमा मुराद हजरत अबू बकर सिद्दीक़। चओ सुभान अल्लाह। वॾे वॾे आवाज़ सां चओ, ॿुधी न चओ। कत्तादह वॾो मुफ़स्सिर आहे, जंहिंखां मुफ़स्सिर हवाला आणींदा आहिनि। उन बि माना बयान कई आहे। अल्लाह ताला फरमायो, ओ पोइते हटण वारो, मुंहिंजे मुहम्मद करीम जे दीन खे छॾण वारो, कादियानी वांगुरु के नुबुवती दावा करण वारो, के ज़कात जे फर्ज़ियत जो इनकार करण वारो, जेको मुर्तद थींदो पोइ ते हटंदो, कुझु न कंदो। छो त मां अल्लाह मैदान में अबू बकर सिद्दीक़ खे आणींदुसि, जेको मां अल्लाह सां मुहबत रखंदो आहे, मां रब उन सां मुहबत रखंदो आहियां। क़ुरान करीम ॾे गौर कयो, क़ुरान करीम खे समझो। अल्लाह ताला फरमाए तो फसौफ यातिल्लाह बिक़ौमी युहिब्बुहुम व युहिब्बूनहु। अहिड़ा जवान मैदान में ईंदा जो अल्लाह उन्हनि सां मुहबत थो रखे, उहे अल्लाह सां मुहबत था रखनि। अज़िल्लतिन अलल मुमिनीन अइज़्ज़तिन अलल काफ़िरीन। मोमिनन ते नरम हूंदा। चओ सुभान अल्लाह। वॾे वॾे आवाज़ सां चओ,
मां कॾहिं कॾहिं पिट हणंदो आहियां। कहिड़ी? खुदा करे त सभई मदीने हलूं। या तव्हांखे पिट खपे? पिट न आहे, दुआ आहे। खुदा करे मदीने हलूं, ख़ुशीअ सां खिलंदा कुॾंदा हलूं, हिक ॿिए खां पुछूं मैं जान जिगर कर दूं नजर कैसा लगेगा। पुछूं हिक ॿिए खां, मैं जान जिगर कर दूं नजर कैसा लगेगा, रख दूं दरे सरकार पे सर कैसा लगेगा। कौन तो सुभान अल्लाह थी। अल्लाह करे मदीने हलो। रख दूं दरे सरकार पे सर कैसा लगेगा, आए जो मुकद्दर से मेरे घर में शहीदी, किस्मत खुली पे महबूब मिली पवे। नबी करीम जैसा जे कखन ते करम करे। आए जो मुकद्दर से मेरे घर में शहीदी, मैं कैसा गौसुल वरा से पूछ लो बगदाद में जाकर, पीरन जो पीर मुहियुद्दीन मीर, अंदर जो अकसीर दिलबर दस्तगीर, चो सुभान अल्लाह। गौसुल वरा से पूछ लो बगदाद में जाकर, बगदाद से तैयबा का सफर कैसा लगेगा, बगदाद से तैयबा का सफर कैसा लगेगा, मैं जान जिगर कर दूं नजर कैसा लगेगा, रख दूं दरे सरकार पे सर कैसा लगेगा। सुबह जो कन खाईंदई, चंपुड़ी भी दई, अब्बास सिर रखे तो नबी जे दरवाजे ते सजदो थियो, कुफ्र थियो। तैसे सिर सजदे ला रुगी न रखबो जागी पियो अलाए न, होशियार आहीं अलाए न। मदीने जे घोट जी ज़ात आली सिफा जुदा शइ आ, पर सिर चुम्मन जे लाइ बि रखबो आ। महबूब जे चांवठ खे चुम्मन जे लाइ, हबीब जे गलिन खे चुम्मन जे लाइ, आका जे पाक कदम जे मिट्टी खे चुम्मन जे लाइ बि सिर झुकाइणो पवंदो आ। तूं त पाणी पाणी बि सिर झुकाईंदो आ, मथो खोड़ींदो आ, निरार टोड़ींदो आ, मुहबत जोड़ींदो आ। वधीक ड्रेग में न वञा, मुझे हबीब जा आशिको। अल्लाह ताला करे त मदीने तैयब जी ज़ियारत नसीब थींदी रहे। हजरत हबीब करीम जा प्यारा मुहद्दिस सगोरा लिखन था साफ, यातिल्लाह बिकौमी युहिब्बुहुम व युहिब्बूनहु मा मुराद। हजरत अबू बकर सिद्दीक अल्लाह ताला जे हबीब जी ज़ात पान पंहिंजे ज़ाहिरी ज़िंदगी में इहे ॻाल्हियूं बयान फरमायूं हुयूं। रवायतूं ॿुधो, पोइ वरी ॿियूं ॻाल्हियूं थींदियूं। दुरूद मुंहिंजे दिलबर ते वॾे आवाज़ सां पढ़ो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मदीने जे घोट जे दरबार में हिकिड़ी औरत आई, का हाजत हुई,
का जरूरत ही को कम कार हबीब जे दरबार में आई हाणे जॾहिं पंहिंजी मुराद माणे मोटे थी वक़िबला वरी मां चा जे तव्हां न हुजो त पोइ कंहिं ॾे वञा इशारो थी करे जे तव्हां दुनिया तां ज़ाहिरी बुरको मटाए वञो त पोइ मां कंहिं ॾे वञा हबीब फरमाइनि था फाती अबी अबा बकरिन फइन्नहुल खलीफत मिन बादी जे मुंहिंजो ज़ाहिरी इंतकाल थी वञे दुनिया तां रहल थी वञे त पोइ अबू बकर सिद्दीक वटि अचिजा मूं खां पोइ उहो खलीफ़ो आहे। वॾी आवाज़ सां चओ, वॾी आवाज़ सां चओ। अहिड़ा कई मुंहिंजे आका जा फरमान इरशाद इशारात सतस्रीहन ॻाल्हियूं हुयूं जॾहिं पाण मक्के खां मदीने में आया। गॾु केरु हो? चओ मुंहिंजा मिठड़ा हज़रत अबू बकर सिद्दीक़ गॾु हो न। अल्लाह जो क़ुरान ॿुधाए पियो इल्ला तंसुरूह फक़द नसरहुल्लाह इज़ अख़रजहुल्लज़ीना कफ़रू सनियस्नैन इज़ हुमा फ़िल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना। घर में गड्ढा, प्यार में गड्ढा, मज़ार में गड्ढा, हर जाइ ते गड्ढा। इस्लामी तारीख़ जा पन्ना खोलियो, का बि जंग, को बि जिहाद, को बि मारको, को बि ग़ज़वो अहिड़ो दुनिया में न मिलंदो जंहिंमें अबू बकर सिद्दीक़ मदीने जे घोट सां गॾु न आहे। सुबुह गड्ढा, शाम गड्ढा, मंझंदि गड्ढा, रात गड्ढा, मक्की में गड्ढा, मदीने में गड्ढा, सफर में गड्ढा, हज़र में गड्ढा, खुदा जो कसम पाक कब्र में गड्ढा। का जाइ कान्हे जिते अबू बकर सिद्दीक़ मुहम्मद घोट सां गॾु न रहियो आहे। हिकिड़ी जंग ॾेखारियो, हिकिड़ी तारीख़ में जंग ॾेखारियो जो सिद्दीक़ गॾु न रहियो आहे। उनखे मञणो पवंदो, तस्लीम करणो पवंदो। उनजे शान जे अॻियां असांजे दिलनि खे झुकणो पवंदो। ॿियो रस्तो ई कोन्हे। तव्हां जेकॾहिं वलीयनि जे कतार ॾे निहारियो, वलीयनि जे तादाद ॾे हज़ारे छा लखनि वलीयनि ॾे निहारियो, सभिनी में अबू बकर सिद्दीक़ जो फैज़ आहे। ओ वॾे आवाज़ सां क़ुरान मथे घुमे, वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। जेॾे निहार सिद्दीक़ा मदीने जे घोट जो रफ़ीक़ा, उम्मत ते शफ़ीक़ा, लक़ब जो अतीक़ा। हिते बि साथिया, हुते बि साथिया, हिते बि गॾा, उते बि गॾा। हबीब फरमाए था अबू बकर नबीयन में अव्वल, मां मुहम्मद करीम जन्नत में घिड़ंदुसि जेसी मां कदम न रखंदुसि जन्नत जो दरवाज़ो न खुलंदो। सहाबन में अव्वल तूं जन्नत में कदम रखंदे। अकेलो क़िबला मां कीअं पाण फरमाए था जंहिं हिते मूं सां गॾु आहीं ते जन्नत में गॾु हूंदे, दाख़िल थियण में बि गॾु हूंदे, हिते बि गॾु आहीं उते बि गॾु हूंदे। पाण फरमाईं था पिया दुनिया में जंहिं बि मूं मुहम्मद करीम जी ख़िदमत कई आहे, मूं सां चङाई कई आहे, उनजो बदिलो मूं उनखे ॾेई छॾियो आहे। पर अबू बकर एतिरी ख़िदमत कई आहे, एतिरो साथ ॾिनो आहे, एतिरो तावन कयो आहे जो उनजो बदिलो उनखे अल्लाह ताला क़यामत में अता फरमाईंदो। सुभान अल्लाह, अल्लाह अकबर। एॾी शान वारो मुंहिंजे महबूब जो प्यारो। सुभान अल्लाह। हजरत अनस सहाबी तो फरमाए त बनु मुस्तल कबीले जा मुस्लमान जेके मूंखे मोहब्बत रखंदा हा, मुंहिंजे सोहबत में हूंदा हा, मूं वटि ईंदा वेंदा हा,
उन्हनि मूंखे हबीबन करीम जे ख़िदमत में मोकिलियो। केॾा नसीब आहे इन्हनि जा। चओ सुभान अल्लाह। जेको मदीनो ॾिसी अचे सो नसीब वारो, मको ॾिसी अचे सो नसीब वारो। पर जेको उथंदे वेहंदे ख़ुदि मदीने वारे खे ॾिसे, सुभान अल्लाह त चओ, वॾे वॾे आवाज़ सां चओ। जेको उथंदे वेहंदे मदीने वारे खे ॾिसे, हबीब प्यारे खे ॾिसे, असां तव्हांजे छोटकारे खे ॾिसे, उन जे नसीब जी कहिड़ी ॻाल्हि कबी। हज़रत अनस तो फरमाए त बनु मुस्तल कबीले वारनि मूंखे नबी पाक जे ख़िदमत में मोकिलियो। हबीबन खां पुछी त साईं ज़कात जो माल हींअर तव्हांजे ख़िदमत में पेश कयो थो वञे, अवां ग़रीबन खे हक़दारनि खे विरहाए ॾींदा आहियो। दिल पर हबीब अवां जे ज़ाहिरी इंतकाल खां बाद उहो ज़कात जा माल कंहिं वटि पहुचायूं, कंहिं वटि गॾु करायूं, कंहिंजी ख़िदमत में मोकिलियूं। पाण अचे पुछे थो हज़रत अनस या रसूल अल्लाह, बनु मुस्तल कबीले वारनि हीअं पुछियो आहे। पाण फरमाइनि था त मुंहिंजे ज़ाहिरी रहलत खां बाद उहो माल अबू बकर सिद्दीक़ खे पहुचाइजो। तई सुभान अल्लाह कोन था करे वेठा वेठा उहा ॻाल्हि उते रहिजी पई वञे त मदीने में साईं जॾहिं आया, वाह वाह मदीना तुंहिंजा भाग। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। एतिरो अज़मतुनि वारो शहर, बरकतुनि वारो, जो सुहिणे नबी पंहिंजो आराम गाह उनखे बनायो। अल्लाह पंहिंजे हबीब खे मदीनो ॾेखारे छॾियो हो अॻई। ही तव्हांजो आराम गाह, ही तव्हांजी रहाश गाह, हिन जो नालो यसर मटरी अल मदीनतुल मुनव्वरह थींदो। मुंहिंजे मदीने जे सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाजन मदीने में आया ऐं मदीने में मस्जिद पिया ठाहिनि। छा पिया ठाहिनि? ज़ोर सां चओ, ज़ोर ज़ोर सां। चरियूं पटजी वयूं बुनियाद भरण जे लाइ। शुरूआत पई थिए, हुज़ूर साईं पहिरीं सिर पान रखी। फरमाया अबू बकर किथे आहे? हाज़िर आहियां, तूं सिर मुंहिंजे सिर सां गॾे रख। उमर किथे आहे? हाज़िर आहियां, अबू बकर सिर सां सिर गॾे रख। उस्मान किथे आहे? हाज़िर आहियां, उमर जे सिर सां गॾे रख। अली जिल मुर्तज़ा किथे आहे? हाज़िर आहियां, उस्मान जे सिर सां गॾे रख। चार यार पंजूं मदीने वारो पाण सिरूं रखजी वयूं हल। पाण फरमाइनि था त उलाइल खुलफा मिन बादी, जीअं तरतीब सां मस्जिद जी बुनियाद में सिरूं रखियूं वयूं आहिनि, हे मुंहिंजा ख़लीफ़ा बि न तरतीब सां ईंदा। वाह वाह अबू बकर सिद्दीक़ तुंहिंजो शान। क़ुरान थो बयान फरमाए अज़िल्लतिन अलल मुमिनीन, मोमिननि ते नरम, ऐं एतिरो नरम जो हज़रत अमीर उमर थो फरमाए त मदीने मुनव्वरह खां ॿाहिरि हिकिड़ी नाबीना औरत हुई, मुड़ुस मरी वियो हो, बचड़ा यतीम हा, घर में केरु ख़िदमत करण वारो न हो। हज़रत उमर फरमाए थो मां वेंदो होसि उनजे घर खे बुहारो ॾियां, अटो ॻोहे बाह ॿारे मानी पचाए उनजे बचड़नि खे खारायां, ॿकरियूं ॾुही खीर ॾेई अचां। न बीना दुआऊं पई कंदी ही, अल्लाह ताला जी महिरबानी हूंदी ही। फरमाए थी हलंदी हलंदी, हा फरमाइनि था हलंदी हलंदी। हज़रत अमीर उमर थो फरमाए हिकिड़े ॾिहाड़े मां अचां त मूंखां अॻु में केरु बुहारो बि ॾेई वियो आहे, अटो ॻोहे मानी पचाए खाराए बि वियो आहे, ॿकरियूं ॾुही खीर प्यारे रखे बि वियो आहे। पुछांसि मां ही केरु हो? अब्बा मूंखे ख़बर कान्हे, मां नाबीना आहियां, मूं सम्झो तूं आहे। साईं फरमाइनि था त अल्लाह केरु आहे? ॿियो ॾिहाड़ो ईअं थियो आहे, टियों ॾिहाड़ो ईअं थियो आहे। हज़रत उमर फरमाए थो मां चौथे ॾिहाड़े लिकी अची वेही रहियसि, सवेर आयसि ॾिसां त केरु आहे। वॾी आवाज़ सां एतिरो आवाज़ कर जो वाह वाह थी वञे,
फर्शी त वहवा कन पर आसमान वारा बि वहवा कन मक्की मदीने वारनि जो बि दुआऊं मिली वञनि हज़रत हबीब करीम जे प्यारे अमीर उमर फरमायो मां लिकी अची वेही रहियो आहियां कंहिं महिल निहारिया त बाह मारी थई मुंहं ते निकाब बाह न पई बरे फूकूं पियो ॾे काठनि खे अखियुनि मां ॻोढ़ा पिया वहनि ॻोढ़ा बुघे पियो मानी बि पचाए पियो मां वेझो आयोमांसि मथां बि चयोमांसि केरु आहीं मुंहं तां कपिड़ो लाहे त अबू बकर सिद्दीक़ सुभान एतिरो मोमिननि ते नरम एतिरो नरम ऐं एतिरी ख़िदमत जो जज़्बो चओ सुभान अल्लाह इज़्ज़तिन अलल काफ़िरीन युजाहिदून फी सबीलिल्लाह वला यखाफून लौमत लाइम काफ़िरनि ते सख़्ती करण वारा अल्लाह जी राह में जिहाद कंदा हल कंहिंजे मलामत जो डपु ई न रखंदा हल परवाह ई न हूंदी अथनि दुरूद शरीफ़ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वॾी आवाज़ सां पढ़ो हेतिरी जमायत आहे केतिरो आवाज़ चवंदो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वॾे आवाज़ सां पढ़ो खुली पढ़ो वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अज़िल्लतिन अलल मोमिनीन सुभान अल्लाह चओ मोमिनन ते नरम पोइ जेको आम मोमिनन ते नरम आहे सो मदीने जे घोट जे बचरनि ते ज़ुल्म कीअं कंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह वॾी आवाज़ सां एतिरो अदब कंदा हा एतिरी मोहब्बत रखंदा हा एतिरो प्यार रखंदा हा हज़रत इमाम हसन मुजतबा नबी करीम जो वॾो ॾोहिटो ख़ातून जन्नत जो पहिरियों पुटु अली जुल मुर्तज़ा जो पगदार बचड़ो हज़रत इमाम हसन नंढो आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ कुल्हनि ते खयों पियो हले खिलंदो पियो हले शेर ख़ुदा गॾा चए थो अली जुल मुर्तज़ा जी अबू बकर ही नबी करीम जो मुहांडो आहे तुंहिंजो मुहांडो न आहे त अली सुहिणो खिलंदो पियो हले एॾो प्यार हो पर इस्लाम दुश्मन अनासर मुस्लमाननि खे वेरान लाइ कई हरबा हलाया कई नमूना कया कई तरीक़ा ठाहिया जन पंहिंजी जान ॾिनी जन पंहिंजा बच्चा ॾिना जन पंहिंजो वतन ॾिनो उन्हनि खे गारियूं मिलनि उन्हनि ते लानतूं कयूं वञनि उन्हनि खां तबरा कया वञनि मुस्लमाननि खे वेढ़ाइण जे लाइ एतिरो छो छंडियो वियो जो हाणे वरी पाण अचे मुस्लमान जे मथां मारा थिया आहिनि कंहिं महिल इराक ते कंहिं महिल लबनान ते कंहिं महिल ईरान खे धमकियूं कंहिं महिल ॿिए खे कंहिं महिल टे खे मोरे साहब बदर दीर जे ॻाल्हि वांगुरु त हाणे जहिड़ा खोटा अचो त गॾिजी मुहम्मद घोट जे कलमे करीम जो तहफ़ुज़ कजे हुन जी दुश्मनी सिर्फ़ कलमे करीम जे हिकिड़े हिस्से सां आहे मुहम्मद रसूलुल्लाह सां आहे ॿिए कंहिंसां बि दुश्मनी कान्हे का ला इलाहा इल्लल्लाह सां बि न छो त इहा त पाण बि चवंदा आहिनि त अल्लाह आहे पर दुश्मनी आहे त मुहम्मद रसूलुल्लाह सां जेको सभिनी जो गॾियल कलमो आहे सभिनी जे ईमान जो बुनियाद आहे मुहम्मद घोट जा आशिक उम्मती आओ अचो त गॾिजी करे इख्तिलाफ खुटाए ऐं मुस्तफ़ा करीम जे दीन जी गुलामी हबीब करीम जी ज़ात बरकात उम्मती
हजरत हबीब करीम जे सोहबतन हजरत अबू बकर सिद्दीक जी कुर्बानी निहार, अमीर उमर जी कुर्बानी निहार, उस्मान गनी जी कुर्बानी निहार, हैदर कर्रार जी कुर्बानी निहार, अकुल हैराना हर को मस्ताना उन्हनि जे शान जो शाहिद कुरान। अज हलंदे इन ही तिर्ज़ ते हिकिड़ो शेर ठही हो हजरत अबू बकर जे बारे में, जेको मां आख़िर में तव्हांखे ॿुधाईंदुसि। अल्लाह क़बूल फरमाए। मां चवंदो आहियां त पंहिंजे सुन्नीयत खे मज़बूत वठो। जेको जंहिंजो मुरीद आहे उनखे छेड़ियो न। मुंहिंजो मशवरो ई हो, सलाह आहे, ज़हनी हो, तव्हांजी मर्ज़ी आहे, बहितरी हो, भलो ई हो। बुजुर्गनि खे वेझो वेही चमचागिरी करे प्लेटूं चटे, उन्हनि में इख़्तिलाफ़ था करायो, इख़्तिलाफ़ न करायो। उन्हनि में मुहबत, उन्हनि में कुर्ब, उन्हनि में वेझराई आणियो, उन्हनि जी कुवत थी वेंदी। अब हीअ अंगूर हिकिड़ी कंहिंखे हाणे बि असर कंदी? ॻाल्हायो। हीअ हिकिड़ी हाणे बि, हीअ पर जे पंज ई मिलंदियूं छा थी पवंदी? जवाब ॾियो। छा? मुक। जंहिंखे हणो हो सुक। पर तव्हां वरी पान बनाइनि अल्लाह, हुनजी गिला हुनखे, हुनजी हुनखे। साईं फलाणो हे सोचे, साईं फलाणो हे सोचे। मुझे हबीब करीम जा आशिक़ो हजरत अबू बकर सिद्दीक जो शान अल्लाह जे कुरान जी आयत में आयो, फसौफ यातिल्लाह बिक़ौमी युहिब्बुहुम व युहिब्बूनहु। रुगी हिक जो न, अल्लाह पूरी कौम जो बयान फरमायो। सभिनी सहाबनि जो बयान अची वियो आहे। अबू बकर सिद्दीक बि आयो, उमर फारूक बि आयो, उस्मान गनी बि आयो, हैदर कर्रार बि आयो। उन्हनि सां रब मुहबत रखे, उहे वरी रब करीम सां मुहबत रखंदा आहिनि। हज़रत अमीर उमर चओ सुभान अल्लाह। अल्लाह मदीनो नसीब करे। वॾी आवाज़ सां चओ, जे घुरो अज़ाब खां बचो, मुस्तफ़ा जी दर अचो अचो। जे घुरो अज़ाब खां बचो, मुस्तफ़ा जी दर अचो अचो। दिलरुबा जी दर अचो अचो। कंहिंजी दर ते? चओ चओ, ज़ोर सां था चओ। सही मां गुनहगार आहियां, सही मां ॾोही आहियां, मां कहिड़ो हलां, मुंहुं खणी हलां? मूं अर्ज़ु कयो ई न आहे। ॾोही को बि केतिरो हुजे, गजीअ समुंड जेतिरो हुजे। ॾोही को बि केतिरो हुजे, गजीअ समुंड जेतिरो हुजे। थी न मायूस उनखे चो, मुस्तफ़ा जी दर अचो अचो। दिलरुबा जी दर अचो अचो। जे घुरो अज़ाब खां बचो, मुस्तफ़ा जी दर अचो अचो। कंहिंखे ॾिसंदे अबा अॻे निमाज़ न पढ़ंदो, हाणे निमाज़ी आहे। अॻे दाढ़ी न रखंदो, हाणे मुंहं ते सुन्नत आहे। अॻे मथो घारो करे हलंदो, हाणे मथे ते पटको आहे। शैतान जे मथां सटको आहे, ॼण त हिकिड़ो कटको आहे। चओ सुभान अल्लाह। ॿुधो न, हाणे हुकूमत शरीफ़ चयो बाबा पासपोर्ट ठारायो त मथो उघारो कयो। छो? जे असांजे चाचे जी सलाह आहे। मिली चाचो तोखे भाए पवंदो, अला केसी ताईं? मां चवंदो आहियां त पटके वारा अल्लाह जा वली आहिनि। मजबूर थी करे पासपोर्ट जे लाइ, मदीने जे वञण जे लाइ, जेकॾहिं तो उन्हनि खे पटका लहराया, ख़ुदा तुंहिंजो बि लाहे छॾींदो।
वलीअ जी गैरत जॾहिं जोश में आई त अला छा मां छा थी वेंदो। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जा उम्मती आओ, पुछबो ॾे ख़बर अॻे तो में दीन न हो। चईं मूं ते मुर्शिद सॼण साईं जी नज़र थी आहे। हिते सुभाणे अलाह नथा चओ, तपिजी पियो, बुखार थी वियो आहे। मूं उथंदे चयो त फ़र्क़ु इहो पंहिंजो बुज़ुर्गनि में पीर पार्टी न रखो। मां कॾहिं कंहिंजी गिला कई आहे? मां सभिनी खे मुहबत ऐं अक़ीदत सां ॾिसंदो आहियां। जंहिंजे हथनि ते माण्हू निमाज़ी थिया, माण्हुनि पटका ॿधा, माण्हुनि ज़िक्र कयो, माण्हू सुन्नी बहितर ई हो आहे, भलो